भैया, हम कहाँ जा रहे हैं? अरे असां पृथ्वीअ ते था हलूं। पृथ्वीअ ते हिकु शहर आहे उल्हासनगर, असां हुते था हलूं। Oh, that's why you are talking in Sindhi, right? अरे हाणे सिंधीअ में ॻाल्हाए त थोरी प्रैक्टिस थी वेंदे। त न करे तव्हां पृथ्वीवासी जहिड़ा कपिड़ा पाड़ा आहिनि, राइट? हे हनुमान किथे रहिजी वियो? I don't know. माफ़ी अदा। ठीकु आहे, हनुमान खे ॾिसेसि। वठो, मिस कॉल ॾियोसि, अची वेंदव। मूंखे हिननि मोबाइलनि जी ज़रूरत कान्हे। मां पंहिंजी अंतरात्मा मां यादि कंदोमांसि, पाण ई अची वेंदो। उहे हनुमान मुंहिंजी ॿुधंदो आहे। हनुमान, प्रभु प्रभु, आपने मुझे याद किया? हा हा, तोखे घणा भेरा चयो आहे साम्हूं खां ईंदो कर ऐं सिंधीअ में ॻाल्हाए। उल्हासनगर था हलूं पिया। उल्हासनगर? प्रभु, हलो त अथा, पर हालत ॾाढी ख़राब अथव। छो भाई? जॾहिं खां हे 500,000 नोट बंदि थी विया आहिनि, सभु माण्हू उन्हनि खे मटण जे पोयां लॻी विया आहिनि। असांजे पासे कंहिंजो ध्यानु ई कान्हे। पर तव्हां हेॾा ॾींहं किथे आहे? प्रभु, जॾहिं खां 500,000 नोट बंदि थिया आहिनि, उन्हनि खे बदिलाइण लाइ मां हर बैंक में पंहिंजी वानर सेना लॻाए छॾी आहे। भक्त मुंहिंजी पेटीअ में अचनि था, 500,000 नोट था विझी वञनि। प्रभु, ॾाढी परेशानी आहे। ठीकु आहे, हल वठी हल उल्हासनगर। लेट्स गो प्रभु। तोखे घणा भेरा चयो आहे सिंधीअ में ॻाल्हाए। हा प्रभु, प्रभु तव्हां त असांखे चओ था सिंधीअ में ॻाल्हाए, पर उल्हासनगर में सिंधी पंहिंजे घर में सिंधी नथा ॻाल्हाइनि ऐं तव्हां असांखे था चओ सिंधी ॻाल्हाए। जल अदा, ॻाल्हि त सोरहां आना सच थो चए। सिंधियत लाइ त कुझु कयो, पर हाणे जेका परेशानी हली रही आहे उन जो त कुझु हल कढो। परेशानी ईंदी त परेशानी वेंदी बि। परेशानी वञण खां पोइ सुख ई सुख आहे। ऐं हे जेको सभु थी रहियो आहे, हे त सभु मूंखे ख़बर आहे। अदा, तव्हां त अंतर्यामी आहियो, तव्हांखे त सभु कुझु ख़बर आहे। प्रभु, पर ज़रूरत कहिड़ी हिन परेशानीअ जी? हिन भारत देश जाम तकलीफ़ूं सखियूं ऐं हुनखे तकलीफ़ुनि मां आज़ादीअ लाइ मूंखे हे सभु करणो पियो। हाणे धीरे धीरे हे सभु तकलीफ़ूं घटिजंदियूं ऐं भारत देश हिन तकलीफ़ुनि मां आज़ादु थींदो। हुन खां पोइ असांजो भारत देश, जेको देवताउनि जो देश आहे, हिन सॼी दुनिया सां शान मान सां सभिनी देशनि सां कंधे सां कंधो मिलाए हलंदो। बोल सियावर रामचंद्र की जय। असां कंहिं बि धर्म ऐं भॻवान जे ख़िलाफ़ न आहियूं। असां कंहिं बि भॻवान जो अपमान नथा कयूं। असां सिर्फ़ु तव्हांखे खिलाइण लाइ नवां तरीक़ा ॻोल्हींदा आहियूं।